ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों चवंदा आहिनि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार बाप जी संतान आहियां। परम पिता परमात्मा हाणे हिन सृष्टि ते सतयुग जे लाइ नई रचना रचण आयो आहे। हीअं न कि कोई नई आत्माउनि खे रचण आयो आहे। परमात्मा नई आत्माउनि खे न रचण आयो आहे, लेकिन उहो ई आत्मायूं जेकियूं हिन सृष्टि ते आहिनि, जेकी हाणे विकारी पापी थी वियूं आहिनि, पतित थी वियूं आहिनि, उन्हनि खे ई ज्ञान और योग जी शक्ति सां निर्विकारी ठाहिणु आयो आहे, शक्तिशाली ठाहिणु आयो आहे। जॾहिं कोई पाण खे सही राह ॾेखारींदो आहे त पाण चईंदा आहिनि न, तव्हां त असांखे नयो जीवन ॾेई छॾियो। ये ही परमात्मा चए थो, तव्हां निराकार रूप में आत्मायूं त मुंहिंजियूं ई आहियो, लेकिन हाणे रावण जी वश थी वई आहियो न, शूद्र कुल जी थी वई आहियो। हाणे मां तव्हांखे ज्ञान और योग सां पहिरियों ब्रह्मन ठातो आहे, पोइ सतयुग जे लाइ तव्हांखे तयार थो करां। त परमात्मा नई रचना रचण आयो आहे एडॉप्शन सां। ब्रह्मा जी तन में अची करे पहिरियों पाण आत्माउनि खे एडॉप्ट कंदो आहे, पोइ पाण खे ज्ञान और योग जी शक्ति सां पावन ठाहे सतयुगी दुनिया में वञण जे लाइ लाइक़ ठाहींदो आहे। कल्प कल्प बाप अची करे असांखे शूद्र खां ब्राह्मण ठाहींदो आहे न, पोइ असां ब्राह्मण खां देवता ठहींदासीं। ब्राह्मणनि जी सर्विस ॾाढी ऊची आहे, लेकिन उहो कलयुगी ब्राह्मण त अलॻि प्रकार जी कार्य कंदा आहिनि, लेकिन इहे जेका परमात्मा ब्रह्मातन द्वारा जीअं ब्राह्मण खे रचियो अथई, तव्हां ब्राह्मणनि जी सर्विस ॾाढी ऊची आहे। हाणे पाण सभु आत्मायूं परमात्मा जा मददगार आहियूं न। ब्राह्मण अर्थात पवित्र। पाण पवित्र रहण जी प्रतिज्ञा कई त पाण ब्राह्मण ठहियासीं। हाणे परमात्मा जा मददगार ठहिया आहियूं कि ॿियनि खे बि ॿुधायूं कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। परमात्मा बाप चए थो, तव्हांजे दुखनि सां तव्हांखे मुक्त थियणो अथव, तव्हांजे पाप कर्मनि सां तव्हांखे मुक्त थियणो अथव, पंहिंजे पाण खे निर्विकारी ठाहिणो अथव। त पूरी दुनिया में हिकु ई उपाय आहे, इहो मां ई ॾेई सघंदो आहियां। कहिड़ो? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। ब्राह्मणनि जी सर्विस ॾाढी ऊची आहे। उहो ब्राह्मण ख़ुदि ई पवित्र न रहंदा आहिनि, त ॿियनि खे पवित्र कीअं ठाहींदा? हिते त बाबा चए थो, जेसि ताईं तव्हां पवित्र न रहंदव मनसा वाचा कर्मणा, तेसि ताईं तव्हां ब्राह्मण न कहलाईंदव। बसि तव्हां केतिरो बि ज्ञान ॿुधो, लेकिन बाबा चवनि था कि ब्राह्मण पाण तॾहिं ठहींदासीं जॾहिं पवित्रता जी प्रतिज्ञा कंदासीं। कोई बि ब्राह्मण सन्यासिन खे कॾहिं राखी न ॿधंदो आहे। दुनिया में जेका ब्राह्मण आहिनि उहे सन्यासिन खे राखी न ॿधंदा आहिनि। छो जी उहे ब्राह्मण पवित्र थोरी रहंदा आहिनि। सन्यासी त पवित्र रहंदा आहिनि। त सन्यासी चवंदा आहिनि कि असां त पवित्र आहियूं, तव्हां त ख़ुदि ई पवित्र न रहंदा आहियो, त इहे पवित्रता जी राखी छो था पायो? तव्हां ॿार बि कोई खां राखी न ॿधवाए सघंदा आहियो, छो जी तव्हांखे हाणे परमात्मा सच्ची राखी ॿधी अथई न, कि हाणे तव्हां पवित्र रहिजो। ये राखी जो जेको त्योहार आहे, इन जो अर्थ इहो ई आहे, जेको हाणे भॻवानु अची करे पाण खे पवित्रता जो धाॻो ॿधियो अथई। इहो ई भक्ति मार्ग में राखी जे त्योहार में ब्राह्मण ॿियनि खे राखी ॿधंदा आहिनि। अॼुकल्ह दुनिया में त हिक ॿिए खे ई ॿधंदा आहिनि, भेण भाई खे ॿधंदी आहे। इहे रिवाज हाणे निकितो आहे। पहिरियों त हुयो न कि ब्राह्मण राखी ॿधंदा हुया, लेकिन बाबा चए थो ब्राह्मण ख़ुदि ई पवित्र न रहंदा आहिनि, त उहे असांखे राखी छो था ॿधनि? पहिरियों ख़ुदि पवित्र रहनि त राखी ॿधनि न। हाणे असां शूद्र खां ब्राह्मण ठहिण लाइ परमात्मा असांखे राखी ॿधी अथई। सम्झाइणो खपे राखी जो असली मतिलबु छा आहे। मेल फीमेल ॿई पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहिनि। ॿिन्हिनि खे ॿुधायो कि अगरि बाप जी श्रीमत ते हलंदव, पवित्र रहंदव, त तव्हां सतयुगी जगत जा मालिक थी वेंदव। अंत ताईं हिन काम विकार ते जीत पाईंदव, पवित्र जगत जो मालिक ठहींदव, त ई तव्हां पवित्र दुनिया सतयुग में वञी करे हुते ऊच पद पाईंदव।
विकार में किरण वारनि खे राखी न ॿधजिबी आहे। प्रतिज्ञा कर ऐं पोइ अगरि पते ते ठहिया पोइ राखी थोरी ॿधी सघंदासीं। बाबा चए थो अंत ताईं हिन विकारनि सां पंहिंजी पूरी परहेज़ करणी आहे। माया अर्थात 5 विकार हिन विकारनि ते जीत पाइणी आहे। ये विकार तव्हांजा सभिनि खां वॾा दुश्मन अथव। ॾिसो दुश्मन खे छा कबो आहे, जलाइबो आहे न। पाण रावण जो वॾो वॾो एफिजी ठाहे करे छो जलाईंदा आहियूं? छोकी रावण अर्थात विकार, 5 विकार स्त्री 5 विकार पुरुष ॿिन्ही खे मिलाए करे घर घर में अॼु रावण आहे। त जॾहिं इहो आहे सभिनि खां पंहिंजो वॾो दुश्मन, जंहिंजे कारण घर घर में दुख शांति थी वई आहे। हाणे बाप चए थो हिन ई रावण अर्थात विकारनि खे तव्हांखे मुंहिंजी यादि जी शक्ति सां जीतणु अथव। ये तव्हांजो वॾो दुश्मन अथव। हिन ते जीत पाइण सां ई तव्हां सतयुग में राजा रानी ठही सघंदव। न त राजा रानी ठहिण कीअं ठहींदव? महिनत त करणी पवंदी न सतयुग में उच्च पद पाइणो। चईंदा बि आहियो कि असां हिन लक्ष्मी नारायण जी दुनिया में अहिड़ा ठहिण लाइ इहा शिक्षा था वठूं। त पोइ हिन में त मुख्य पवित्रता आहे। ॾिसो राम सीता जी दुनिया ॿिए युग में ईंदी, त्रेता में, लेकिन नंबर 1 केरु आहे? लक्ष्मी नारायण आहे न। त पाण खे बि पहिरियों हुननि जी दुनिया में वञण जे लाइ पवित्र रहणो पवंदो। राम खे धनुष ॾेखारे अथनि। छो जी राम जी आत्मा बि हाणे पढ़ाई थी पढ़े, लेकिन उहो जॾहिं अंत में शरीर छॾंदी त परमात्मा जी यादि में युद्ध कंदे कंदे छॾंदी। ऐं लक्ष्मी नारायण परमात्मा जी यादि में रही करे शरीर छॾंदा। महिनत पाण खे एतिरी करणी आहे कि अंत में पाण खे ॿियो कुझु बि यादि न अचे सिवाय परमात्मा जी। बाबा चवनि था कि पुरुषार्थ करो कि सतयुग में असां ऊंच पद पायूं। जॾहिं परमात्मा सतयुग जी स्थापना करे तो देवी देवताउनि जे राज्य अचण ई वारो आहे। जीअं त आयो की आयो। लक्ष्मी नारायण जो कंबाइंड रूप विष्णु थींदो आहे। विष्णु अर्थात अॻियां नारायण जा अर्थ, पुठियां लक्ष्मी जा अर्थ। महालक्ष्मी जी पूजा पाण दिवाली ॾींहुं कंदा आहियूं। महालक्ष्मी अर्थात अॻियां लक्ष्मी पुठियां नारायण। त लक्ष्मी खे धन केरु ॾींदो? जेसिताईं नारायण न हूंदो त पाण ॿिन्हिनि जी पूजा कंदा आहियूं। महालक्ष्मी जी अर्थात पाण लक्ष्मी नारायण ॿिन्हिनि जी पूजा कंदा आहियूं, लेकिन नारायण पुठियां छुपल हूंदो आहे। त ॾिसो बाबा पाण खे केॾा राज थो ॿुधाए। बाबा चए थो हुते कोई 4 हथनि वारो नारायण विष्णु थोरी हूंदो, न ही 4 हथनि वारी कोई महालक्ष्मी हूंदी। हुते त सतयुग में त पाण जहिड़ा ई माण्हू हूंदा न। बसि पाण में हाणे ये शरीर जेको आहे ये विकारनि जो पैदा थियल आहे ऐं पंहिंजी आत्मा पतित आहे। सतयुग में ये अहिड़ा ई इंसान हूंदा, लेकिन शरीर योग बल सां पैदा थियल वारो हूंदो ऐं आत्मा निर्विकारी पावन हूंदी। त मनुष्य त ईअं ई ठहींदो आहे न, 2 हथ 2 पेर आदि। 4 हथ 10 मुंहं वारा कोई मनुष्य थोड़ी हूंदा आहिनि। ये त सभु प्रवृत्ति मार्ग जो सिंबल आहे। सतयुग त्रेता में पवित्र प्रवृत्ति मार्ग आहे, हुनजो सिंबल आहे विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण। द्वापर युग खां विकारी सिस्टम शुरू थी वियो त घर घर में स्त्री पुरुष में विकार आया त तॾहिं खां रावण खे जलाइनि था। त हाणे जो प्रवृत्ति मार्ग जो सिंबल आहे रावण और सतयुग जो प्रवृत्ति मार्ग जो सिंबल आहे विष्णु। हाणे तव्हां परमात्मा जा मददगार थिया आहियो न। जन्म जन्मांतर जा पाप कटण जी बाबा युक्ति तो ॿुधाए। जेसिताईं राजधानी स्थापना न थींदी तेसिताईं दुनिया परिवर्तन कीअं थींदी? छोजी परमात्मा हाणे 2 युगनि जी राजधानी स्थापन करण आयो आहे। छोजी परमात्मा जो स्थापन कियल उहो धर्म, हुन धर्म में केरु केरु गद्दी ते वेंदो उहो हाणे ई त डिसाइड थी वेंदो न। तव्हां गुप्त वॉरियर्स आहियो, रूहानी मिलिट्री आहियो न। तव्हांजी युद्ध कंहिंसां आहे? बाबा चवनि था तव्हां बि युद्ध जे मैदान ते आहियो। जीअं उहो माण्हू मैदान ते बीह करे लड़नि था न, देश जी बचाव था करनि, लेकिन पाण हिन पूरी दुनिया खे कंहिंसां बचाव था करो? विकारनि सां। उहो त हिक ॿिए सां दुश्मन लॻा पिया आहिनि कि इहे माण्हू असांजे देश में न अचनि, असांजे पाणी हिते न अचनि, असांजे आसमान में न अचनि। लेकिन परमात्मा बाप चए थो जेको दुनिया जो मूल कारण इहे विकार आहिनि, इन्हनि खां तव्हांखे केरु छुड़ाईंदो?
त तव्हां ॿार हाणे रूहानी मिलिट्री आहियो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदव, मूंखे यादि कंदव त तव्हां बि विकारनि खां मुक्त थी वेंदव। ऐं अगरि तव्हां ज़्यादा सुठी तरह मूंखे यादि कयो त ख़ुदि बि मुक्त थींदव ऐं ॿियनि खे बि मुक्त कराईंदव। त पाण बि हाणे युद्ध जे मैदान में आहियूं। पाण खे हिन भारत खे स्वर्ग ठाहिणो। कीअं ठाहिणो आहे? कोई लड़ाई झगड़े करे थोड़ी ठाहिणो आहे। विकार पाण खे ॾेखारण में थोड़ी था अचनि की असां विकारनि खे बुराइनि खे मारूं। कंहिंमें क्रोध थो अचे त पाण हुनखे मारूं था कि तूं क्रोध न कर, तूं हीअं न कर। अरे हुनजी आत्मा में ये संस्कार आहे। संस्कार खे ख़तम करण जो हिकु ई तरीक़ो आहे, परमात्मा जी शक्ति। त जेतिरो जेतिरो पाण परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं ओतिरो पाण बि विकार बुराइनि खां मुक्त थींदासीं। ऐं हिकु हिकु जॾहिं अभ्यास कंदो त दुनिया ई सभिनि खां मुक्त, हिन विकारनि खां मुक्त थी वेंदी न। पोइ काथे लड़ाई झगड़ा करण जो मतिलबु ई न थींदो, छो जी उहो लड़ाई झगड़े जो संस्कार ई ख़तमु थी वेंदा न। विकार बि त हिकु प्रकार जी हिंसा आहे न। बाबा चए थो 2 प्रकार जी हिंसा हूंदी आहे, काम कटारी हलाइण, हिकु बाहुबल जी हिंसा। तॾहिं त देवी देवताउनि खे पाण डबल अहिंसक चईंदा आहियूं, छो जी सत्युग में इहे 2 प्रकार जी हिंसायूं न हूंदियूं। त उहो संस्कार हाणे खां ई भरणा आहिनि न। त पाण युद्ध जे मैदान में कीअं आहियूं? छो जी पाण खे हिन पूरी विश्व खे विकारनि सां मुक्त करणो। बाबा चए थो तव्हां गुप्त योद्धा आहियो, तव्हां परमात्मा जी यादि जी शक्ति सां हिन पूरी विश्व खे विकारनि सां मुक्त था करो। परमात्मा विश्व जो पिता आहे न। पाण सभु आत्मायूं भाउ आहियूं। त पाण ख़ुदि खे बि सेफ रखूं, ॿियनि जी बि मदद करूं, तॾहिं त हीअ दुनिया स्वर्ग ठहींदी। न त पाण ई अगरि शुद्ध थींदासीं, ॿिया न थींदा त पोइ फ़ाइदो छा? पोइ थोड़ी स्वर्ग ईंदो। जॾहिं हिकु बि हिन दुनिया में कलयुगी आसुरी स्वभाव वारो मनुष्य आत्मा न हूंदी, तॾहिं ही दुनिया स्वर्ग कहलाईंदी। ईअं थोड़ी तव्हां सभु पावन थी वञो त तव्हांजे लाइ स्वर्ग आहे, ॿियनि जे लाइ नरक आहे। हाणे हीअ दुनिया नर्क सभिनि जे लाइ आहे, कलयुग बि आत्माउनि जे लाइ हले थो। ऐं जॾहिं सत्युग हूंदो त सभी आत्मायूं सुख शांति में हूंदियूं, कोई बि दुख शांति में न। सत्युग में कहिड़ी बि प्रकार जी लड़ाई न थींदी आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि असां सभु आत्मायूं हिते छा था करूं? पाठ था वॼायूं न। इहो सॼो पाठ असांजी आत्मा में नूंदल आहे। पंहिंजी आत्मा बि छा आहे? हिकु कैसेट आहे। जीअं कैसेट में रील भरियल हूंदी आहे न, उहो ई पंहिंजी आत्मा में बि रील भरियल आहे। हाणे पंहिंजी आत्मा जी रील ख़तमु थियण वारी आहे। पोइ वापसि खां रिवाइंड थी करे वापसि खां सत्युग में नए सिरे पाण पाठ वॼाईंदासीं। जीअं कठपुतलियूं हूंदियूं आहिनि न, ईअं ई पाण हिते आत्मायूं नचूं थियूं, ड्रामो था वॼायूं, ड्रामे में पाठ था वॼायूं न। हर हिकु हिन ड्रामे में पाठधारी आहे। पाठ वॼाईंदे वॼाईंदे तव्हां सभु आत्मायूं हाणे थकिजी पयूं आहिनि न। थकिजी आहियो कि न आहियो? अञा हिन दुनिया में रहणो अथव? अञा अहिड़ी दुखदाई दुनिया में दुख भोगण में तव्हांखे सुठो थो लॻे कि हलूं घर, पोइ सत्युगी दुनिया में अचूं? बाबा पाण खां प्रश्न थो पुछे। अगरि घर हलणो अथव त सभु कर्जो त हिते ई लाहिणो पवंदो न। जंहिंजो बि पाण सां जेको बि हिसाब किताब आहे उहो त हिते चुकतो करण ई वञिणो आहे, मथे थोड़ी चुकतो करणो। हिन करे बाबा चए थो तव्हां पाठ त वॼायो, हाणे तव्हांजो पाठ बि पूरो थी वियो। हाणे मूंखे यादि करे पंहिंजे पाण खे शुद्ध पवित्र ठाहियो। सभिनि सां जेको बि हिसाब किताब हुयो उहो चुकतो करो। इहो सहज उपाय आहे न, बाबा खे यादि करे हिसाब किताब चुकतो करणो। न त पोइ अंत में सजा खाइणी पवंदी। छो जी जॾहिं मथे वेंदा आहियूं न आत्मायूं, माण्हू त चईंदा आहिनि अकेलो आयासीं अकेला वेंदासीं। लेकिन बाबा चए थो तव्हां सभु ईंदा पंहिंजे पंहिंजे समय ते आहियो आत्मा, लेकिन जॾहिं वापसि वञिणो पवंदो आहे न, तॾहिं विश्व जी सर्व आत्मायूं हिकु साथ मूंसां गॾु हलंदियूं आहिनि। हिकु हिकु करे थोड़ी वठी वेंदमि मां, हिकु ई साथ सभिनि खे वठी ईंदमि। तॾहिं त शिव जी बारात जो ॻायल आहे न, लिखियलु आहे न, शिव जी बारात में सभु प्रकार जा माण्हू हुया, अर्थात सभु प्रकार जी आत्मायूं मथे बाबा सां गॾु वेंदियूं। पोइ पाण सभु ईंदासीं सत्युगी नई दुनिया में पंहिंजे पंहिंजे समय में। कोई सत्युग में हूंदो, कोई त्रेता में, कोई द्वापर में। लेकिन जॾहिं मथां खां हेठि ईंदा आहियूं
त आत्मा भी शुद्ध हूंदी आहे ऐं जॾहिं हेठां खां मथे वेंदासीं त बि शुद्ध हूंदी आहे। त ही जेको आहे न ख़ाली हथ आया आहियूं ख़ाली हथ वेंदासीं, इहो असल में हिन जो मतिलबु छा आहे कि न त पाण कंहिंजो बि हिसाब किताब न कहिड़ो बि हिसाब किताब पाण कोई बि अशुद्धता न मथे खणी वेंदासीं न ही मथां खणी ईंदासीं। मथे पाण सदैव शुद्ध आत्मा रहंदा आहियूं। मथे रहण वारी आत्मा जो कंहिंसां बि कोई हिसाब किताब न हूंदो। त पाण खे सभु हिसाब किताब सभु विकार आदि बुराई आदि सभु हिते ई छॾे करे शुद्ध थी करे मथे हलणो आहे। पोइ मथां खां पाण हेठि ईंदासीं। पाठ वॼाईंदे वॼाईंदे जेकी आत्मा तमो प्रधान थी वई आहे, हाणे हुनखे मां वरी खां सुठो प्रधान ठाहिणो आहे। सेकेंड जी त ॻाल्हि आहे न, मां आत्मा मुंहिंजो बाप परमात्मा, एतिरी सेकेंड जी ॻाल्हि पाण खे यादि करण सां पाण सुठो प्रधान शुद्ध थी वेंदासीं। भाव चए थो ॾिसो तव्हांखे 5000 साल में तव्हां केतिरा पाठ वॼाया अथव? हेठि लहींदा आया आहियो न, आत्मा हेठि लहींदा आया आहियो असां, अर्थात आत्मा जी शक्तियूं गुण आदि सभु ख़तमु थींदा आया आहिनि। त हाणे पाण खे चढ़णो आहे, आत्मा खे वापसि सां सर्व गुण सर्व शक्तियुनि सर्व कलाउनि सां संपन्न ठाहिणो आहे। परमात्मा जी यादि जी शक्ति सां 84 जन्मनि जो चक्कर हाणे पूरो थी वियो। हाणे वरी खां नयो चक्कर शुरू थियणो आहे। बाप खे यादि करिणो आहे त पाण जल्दी 16 कला संपूर्ण थी वेंदासीं। इहा प्रवृत्ति मार्ग आहे न, जीअं जोड़ी दौड़दी आहे त जोड़ी जो हिकु हिकु पांव ॿंधंदा आहिनि न, पोइ दौड़ी लॻाईंदा आहिनि। हीअं तव्हां बि हाणे जोड़ी दौड़ी था लॻायो। कंहिंमें दौड़ी लॻाइणी आहे असांखे? सभु बुराइयूं आदि छॾे करे पाण खे वापसि सां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठाहिणो। कोई जी प्रैक्टिस न हूंदी आहे त पोइ किरी पवंदा आहिनि। ईअं बि हिते बि ईअं ई आहे। सम्झो जोड़ी जी जोड़ी भॼे थी ऐं हिकु बीह वियो, हिकु हलंदो रहियो, अर्थात हिकु ज्ञान ॿुधे थो ॿिए छॾे छॾे, हो त पोइ किरी पवंदा न अॻियां हली करे। हिन करे बाबा चए थो भई गॾु गॾु हलो त सुठो अथव, पोइ हुते वञी करे ऊंच पद पाईंदव। बाबा खे एॾो वंडर लॻंदो आहे कि हिन कलयुगी दुनिया में ॿुढनि खे बि विकार जी आग लॻल आहे। ॿुढा बि एॾा किना कम कंदा आहिनि। ॾिसो केॾी गंदी छी दुनिया थी वई आहे न। अहिड़ी दुनिया, वैसे त 60 वर्ष जी आयु खां पोइ भक्ति कंदा हुया, हाणे त 60 वर्ष जी आयु खां पोइ बि एॾा किना किना कम कंदा आहिनि। इनखे चइबो आहे घोर कलयुगी पतित दुनिया। अहिड़ी दुनिया खे सुधारण केरु आयो आहे? हाणे निराकार परमपिता परमात्मा शिव आयो न, आत्माउनि जो पीउ आयो आहे। आत्माउनि खे सावधानी ॾे थो, सम्झाणी ॾे थो, पोइ अंत में धर्मराज जो रूप ॾेखारींदो। हाणे त बाबा पंहिंजे पीउ जे रूप में पाण खे सम्झाणी ॾे थो न, जीअं माउ पीउ सम्झाणी ॾींदा आहिनि। हाणे माउ पीउ बि त विकारनि में ई धकेलंदा आहिनि न। त हाणे दुनिया जो वॾो पीउ आयो आहे, चए थो कि हाणे मां तव्हांखे चवां थो कि हिननि सभु ॻाल्हियुनि खे छॾो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो। खेल पूरो थी वियो न। भल पहिरियों द्वापर युग खां इहे सभु प्रथा हली, लेकिन हाणे अॻियां जी जेकी दुनिया आहे हुन जे हिसाब सां तव्हांखे तयारु करिणो अथव न, ठहिणो ई आहे आत्मा खे। इन करे बाबा चए थो कि हाणे बाप जे चए ते हलंदव त तव्हांजी अंत मथे गति थी वेंदी, न त पोइ अंत में सजा खाइणी पवंदी, पोइ हुते वञी ऊच पद बि न मिलंदव। ॾिसो सतयुगी दुनिया में बि हर प्रकार जा पद हूंदा न, जीअं हिते प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, पोइ हुनखां ॿिया बि थोरा वॾा माण्हू आहिनि, पोइ हुनखां घटि ईअं ई सतयुग में बि वॾा नंढा सभु प्रकार जा माण्हू हूंदा न। पाण खे सतयुग में वञी करे ऊच पद पाइणो आहे त ओड़ी धारणा बि त करणी पवंदी न। हिते ई तयारु थियणो आहे न, हिते थोरी हली करे तयारु थींदासीं। हिते त बसि रोटी खाइणी आहे, अर्थात आत्मा खे हाणे सभु कुझु पंहिंजे अंदरि भरपूर करणो आहे। हुते सिर्फ़ु जेको बि आत्मा में भरियल आहे उहो सभु पाठ वॼाइणो।
पापा बाबा चवनि था कि तव्हां आहियो डबल हीरो। छो पाण डबल हीरो छो आहियूं? छो जे हाणे परमात्मा खे यादि करे पाण हीरे तुल्य जीवन ठाहियूं था न। हीरे समान जीवन पंहिंजी ठहे थी हुन सचे सचे हीरे खे यादि करे। अञा ताईं त पंहिंजी जीवन कौड़ी तुल्य हुई न। हाणे परमात्मा पाण खे सच ते राह ते हलाई करे हीरे जहिड़ो थो ठाहे। सृष्टि ड्रामा जे अंदरि आदि खां अंत ताईं पाण पार्ट वॼायो आहे त पाण हिन सृष्टि ड्रामा में हीरो पार्टधारी आहियूं न। डबल हीरा आहियूं। हिकु त हाणे बाबा हीरे सां गॾु पार्ट था वॼायूं, ॿियो सृष्टि में बि पाण आदि खां पार्ट वॼायासीं। कोई बि अगरि हद जो ड्रामो में पार्ट वॼाईंदो आहे, जेको सुठो वॼाईंदो आहे हुनखे हीरो एक्टर चईंदा आहियूं न। डबल हीरो एक्टर त न थींदा आहिनि, लेकिन पाण सभु आत्मायूं जेकियूं हाणे परमात्मा खे ॼाणे करे पंहिंजे पाण खे हीरे समान थी ठाहियूं, पाण सभु डबल हीरो आहियूं। त परमात्मा सां गॾु पाठ वॼाइण केॾो वॾो भाग्य आहे न। दुनिया अञा ताईं भॻवान खे ढूंढे थी ऐं पाण भॻवान खे हुनजे यथार्थ नाम रूप सां हुनजे घर खे बि ॼाणंदा आहियूं, हुनजे कम खे बि ॼाणंदा आहियूं। भक्ति मार्ग में चईंदा आहिनि न, तुंहिंजी गत मत तूं ई ॼाणे। हाणे उहो ॼाणण वारो ख़ुदि ॿुधाए थो ऐं पाण ॿुधी करे सम्झी करे हलूं था त पंहिंजो केॾो वॾो भाग्य आहे, श्रेष्ठ भाग्य आहे न। लेकिन जीअं तव्हांजो भाग्य जॻियो अथव, तव्हां भॻवान खे निराकार रूप में असली रूप में यादि करो था, मिलन मल्हायो था, हाणे ॿियनि खे बि ॿुधायो, हुननि जो बि भाग्य जगायो न। त सदा हिन श्रेष्ठ भाग्य जी स्मृति में रहंदव न, घड़ी घड़ी यादि कंदव कि मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा मुंहिंजे लाइ हिन सृष्टि ते सौगात खणी आयो आहे, स्वर्ग जी सौगात। मुंहिंजे लाइ स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहिण आयो आहे ऐं मूंखे हुन दुनिया में वठी हलण लाइ मूंखे पढ़ाई थो पढ़ाए, मूंखे सिखाए थो। त पाण कॾहिं बि थकंदासीं न, अर्थात बाप जी मत ते हलंदा रहंदासीं, रुकंदासीं न। रुकण ऐं थकण इहे सभु पंहिंजी छुटिजी वेंदी जॾहिं पाण सदैव परमात्मा सां गॾु रहंदासीं। त पाण खे उमंग उत्साह थींदो न, भई हाणे ताईं त पाण हिक ॿिए सां गॾु पाठ पिया वॼायूं, लेकिन भॻवान सां गॾु जेको पाठ वॼाए, अगरि इहे पाण खे रोज़ सुबुह जो बि ऐं ॾींहं में तव्हां 3-4 बार बि घड़ी घड़ी पंहिंजे पाण खे यादि ॾियारजो कि मां आत्मा कंहिंसां गॾु कमु थी करां, पोइ तव्हांजे जीवन में उमंग उत्साह, ॾाढी ख़ुशी अची वेंदी कि परमात्मा सां गॾु मां उथां थी, वियां थी, खेॾां थी, खायां थी, पीआं थी। त ख़ुशी थी वेंदी न। भई कोई वॾे माण्हू वटि वञे फंक्शन ते, हुननि जे संबंध में अचे घड़ी घड़ी, त हुनखे ख़ुशी थींदी आहे न कि मुंहिंजो संबंधी एॾो वॾो आहे। त हाणे पंहिंजो संबंधी वॾे खां वॾो संबंधी पाण खे मिलियो आहे। पाण यादि त हुनखे ॾाढे समय खां कंदा हुआसीं, लेकिन पहचान न हुई न, भई हुनजो असली रूप छा आहे, हुनजो नाम छा आहे, उहो किथे रहंदो आहे, ये थोरी पहचान हुई। पाण त हुनखे कण कण में सम्झी वेठा हुआसीं, पत्थर टिकर में, कुते ॿिली में, पंहिंजे तव्हांजे सभिनि में सम्झी वेठा हुआसीं न। लेकिन हाणे पाण खे पतो लॻियो आहे कि उहो हाणे आयो आहे मथां, हिते न रहंदो हुयो, असांजे शरीर में न हुयो, कण कण में न हुयो, लेकिन मथां खां हाणे आयो आहे असां सां मिलण, असांखे स्वर्ग जी सौगात ॾियण आयो आहे। हिन दुखनि जी दुनिया खां पाण खे सुखनि जी दुनिया में वठी वञण लाइ पाण खे वरितो ॾियण आयो आहे। ऐं उहो सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे कि उहो मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे, जंहिंखे अञा ताईं मां भॻवानु सम्झी करे पूजा पीउ या पूजा पोइ हुनखे भॻवान जे रूप में यादि पोइ करां। हाणे मूंखे पतो लॻो कि उहो मुंहिंजो पीउ आहे। त पीउ सां त हक़ सां सभु कुझु कबो आहे न, अधिकार हूंदो आहे न पीउ जी त हर चीज़ जे मथां। पंहिंजे पीउ जी कहिड़ियूं चीजूं आहिनि? पंहिंजे परमात्मा बाप वटि छा अथसि? बाबा चए थो मूं वटि त दुकान आहे कंहिंजी, ज्ञान जी, गुणनि जी, शक्तियुनि जी, पवित्रता जी, अलॻि अलॻि कलाउनि जी, इन्हनि सभिनि जी दुकान आहे। मुंहिंजी दुकान ते तव्हांखे इहे सभु सामान मिलंदव। त पाण जेतिरो पाण इहे सम्झंदासीं कि उहो मुंहिंजो पीउ आहे, ऐं पीउ जी दुकान जी त हर चीज़ जे मथां पाण खे अधिकार आहे। जी असांजो पीउ जी दुकान ते सुख आहे,
त मूंखे बि उहो परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि सुख भरणो आहे न, पंहिंजे खे सुख स्वरूप ठाहिणो आहे। पोइ मां दुखी छो आहियां? छो जी मां पंहिंजे बाप खे बाप सम्झी करे यादि नथी कयां, त परमात्मा वटि जेको आहे उहो मुंहं में कीअं ईंदो? ऐं मुंहं में न ईंदो त ॿियनि खे कीअं ॾींदमि? भई कोई चए तव्हांखे की मूंखे ॾाढो दुख आहे, ऐं तव्हांखे अगरि इहो निश्चय हुजे की मुंहिंजो पीउ त सुखनि जो सागर आहे, त मूं वटि त सुख आहे ई सही, त तव्हां हुनखे सुख ॾेई सघंदव न त कीअं ॾींदा? इन करे बाबा चए थो घड़ी घड़ी यादि रखो कि मां हाणे कंहिंसां गॾु पार्ट थो वॼायां थी, मूंसां गॾु हर घड़ी केरु आहे? सुखनि जो सागर, पवित्रता जो सागर, ज्ञान जो सागर, शक्तियुनि जो सागर, मुंहिंजो बाप मूंसां गॾु आहे। त मां पूरी विश्व खे सर्व शक्तियूं गुण शांति ॾेई सघंदी आहे न। दुनिया केॾी अशांत आहे, त पाण शांति जे सागर जा ॿार आहियूं। भले उहे बि आहिनि, लेकिन उहे भॻवान खे नथा पहचाने सघनि, उहे भॻवान खे निराकार रूप में नथा यादि करे सघनि। त पंहिंजो छा फर्ज़ु आहे? सॼे ॾींहं में जॾहिं बि तव्हांखे समय मिले, विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ तव्हां ईअं सोचो कि मां परमात्मा खे यादि थो करां ऐं विश्व जी सर्व आत्माउनि खे सुखनि जी, शांति जी, प्रेम जी, आनंद जी, ज्ञान जी, शक्तियुनि जी किरणियूं थी वञे, हुननि सभिनि खे बि शक्ति थी मिले। त हिन सां छा थींदो? सभी आत्माएं बि अनुभव कंदियूं शक्ति जी, शांति जी। छो जी हाणे सभिनि जो हिसाब किताब चुकतो करण जो समय आहे न। कहिड़े न कहिड़ी बीमारी जे रूप में, दुखनि जे रूप में कोई बि परेशानी अचे थी दुनिया में। छो? छो जी हाणे सत्युगी दुनिया अचण वारी आहे। हुन खां पहिरियों सभिनि आत्माउनि खे पंहिंजे पंहिंजे हिसाब किताब चुकतो करणो आहे, या बीमारी सां, या दुख सां, या परेशानी सां। त पर हुन दुख में बि पाण शांत रहे पंहिंजे मन में, पाण हलचल में न अचूं। कीअं? परमात्मा खे यादि करे। ॾिसो भॻवान खां सभु माफ़ी मांगदा आहिनि कि असांखे माफ़ करो, तव्हां छा ग़लती कई आहे? विकारनि जे वश ग़लती कई आहे तॾहिं त पाण भॻवान खां माफ़ी घुरूं था न। त लेकिन हाणे परमात्मा बाप चए थो मूंखे यादि कंदा निराकार रूप में त तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। त भले तव्हांखे कोई बि तकलीफ़ हुजे, तव्हां हुनखे बि सॉल्व कंदा रहो, पंहिंजी दवाई आदि बि वठो, बीमारी अथव त लेकिन मूंखे यादि कंदा रहंदा न, त तव्हांजो उहो समय बि आसानी सां निकिरी वेंदो। छो जी हिसाब किताब त कहिड़े बि रूप में अची सघंदो आहे न। त बाबा पाण खे घड़ी घड़ी छो थो चए? छो जी हाणे पाण सभिनि खे वापसि खां सभु चुकतो करे वञिणो आहे। त हिन करे ख़ुशी ख़ुशी सां परमात्मा खे यादि करे चुकतो करणो। भई कंहिंजो कर्ज़ उतरंदो आहे त ख़ुशि थींदो आहे न, भई मुंहिंजो सभु कर्ज़ उतरी वियो। हाणे पंहिंजा हिसाब किताब बि कंहिं न कंहिं रीति में चुकतो थियनि था, त पाण बि परमात्मा खे यादि करे ख़ुशी ख़ुशी सां सभु चुकतो करो। परमात्मा अची करे आत्माउनि खे वापसि खां शक्ति थो भरे। छो जी वापसि खां नयो चक्कर लॻाइणो आहे। छा? मीठे मीठे सिके लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे संकल्प वृत्ति ऐं स्मृति सां व्यर्थ खे समाप्त करण वारा सच्चा ब्राह्मण संपूर्ण पवित्र रहो। पंहिंजी संकल्प वृत्ति ऐं स्मृति खे चेक कर। पंहिंजी सोच ऐं पाण जेका बि सोचे करे जेकी पाण अंदरि पंहिंजी सोच जीवन ठाहे छॾंदा आहियूं न, सोचे करे बि पाण अंदरि ई हिकु दुनिया ठाहे छॾंदा आहियूं, हुनखे वृत्ति चइबो आहे। ऐं पंहिंजी स्मृति, पाण खे छा यादि थो रहे सॼो ॾींहुं, इहे चेक करो। हीअं न कुझु ग़लति थी वेंदो त भॻवान खां या बाबा खां माफ़ी मांगे छॾंदासीं, न, माफ़ी त हिकु बार ई मांगबी आहे न। अगरि बार बार पाण उहा ई रीति सोचूं था, बार बार पाण उहो ई ग़लति कर्म करूं था, फालतू ॻाल्हियूं सोचूं था, ऐं बार बार भॻवान खां माफ़ी था मांगूं, लेकिन पोइ दाग त लॻी वियो न पंहिंजे आत्मा जे मथां कि पाण ईअं सोचंदा आहियूं। माफ़ी हिकु बार मांगबी आहे।
त हिन करे बाबा चए थो पंहिंजी सोच खे घड़ी घड़ी चेक करो कि मां सॼो ॾींहुं छा थी सोचां, कंहिंजे बारे में थी सोचां, मूंखे सॼो ॾींहुं छा यादि आहे, कंहिंजे बारे में घड़ी घड़ी यादि थी अचे, मुंहिंजे मुख सां कहिड़ा कहिड़ा शब्द था निकिरनि, मुंहिंजी अखियूं काॾे काॾे वञनि थियूं, कन में छा छा आवाज़ूं अचनि थियूं। त हिननि सभिनि खे चेक करे फालतू ॻाल्हियुनि सां पाण खे मुक्त करो। फालतू न ॿुधो, न ॻाल्हायो, न ॾिसो ऐं न ई सोचो। जॾहिं पाण घड़ी घड़ी अभ्यास कंदासीं त ई पाण शुद्ध पवित्र आत्मा थी सघंदासीं। त पंहिंजे हर कर्म ते, बोल ते, सोच ते, ॾिसण ते, ॿुधण ते ध्यानु ॾियो। स्लोगन आहे बाप जो साथ खे यूज़ करो त कॾहिं बि जीवन में दिलि शिकस्त न थींदो। भई अॼु हीअं थी वियो मन उदास थी वियो, अॼु हीअं थी वियो मन उदास थी वियो, हिन मूंखे हीअं चई उदास थी वियो। छो? छोजी तव्हां बाबा खे यादि ई नथा करो। अगरि पाण बाबा खे उन ई समय यादि करूं या चलो ॻाल्हि थी बि वई ऐं पोइ उन खां पोइ बाबा खे ॿुधायूं त मन हल्को थी वेंदो न। भई आत्मा पंहिंजे पीउ खे पीउ सम्झी करे कुझु ॿुधाए ई नथी, ख़ुदि ई पंहिंजी ज़िम्मेवारी खणी वेठी आहे, त भॻवान बि छा कंदो। भॻवान त चए थो न मां तव्हांखे इहो ई तव्हांजी भक्ति जो फल थो ॾियां कि मां पंहिंजी पहचान थो ॾियां। हाणे मूंखे हुन रूप हुन नाम सां यादि करो ऐं पंहिंजे मन खे हल्को करो मूंखे ॻाल्हियूं ॿुधाए करे। अच्छा, ओम शांति।